या रसूल अल्लाह मां अल्लाह सही तो के मुबश्शिर यानी खुशखबरी ॾींदड़ बनाए मोकिलियो आहे व नज़ीरा ऐं मां तोखे नज़ीर बनाए मोकिलियो आहे। नज़ीर जी माना त माण्हुनि खे बुराई खां ड्रेजार, जहन्नम जी बाहि खां ड्रेजार, शराब पीअण खां ड्रेजार, ज़िना करण खां ड्रेजार, हराम खोरी खां माण्हुनि खे ड्रेजार, कुफ्र खां शिरक खां माण्हुनि खे ड्रेजार। मां अल्लाह सही तोखे नज़ीर बनाए मोकिलियो आहे। अॻिते अल्लाह ताला फरमाए तो लितुमिनु बिल्लाह, ऐ नबी जा उम्मतियो मां अल्लाह तव्हां खे हुक्म थो कयां तव्हां सभई अल्लाह ते ईमान आणियो। तुमिनु बिल्लाह रुगो अल्लाह ते न व रसूलिही मां अल्लाह सा गॾु मुझे रसूल ते भी ईमान आणियो। कलमे में छा चवंदा आहियो? आहे कम फाथो मुंहिंजो गूंगन सां ॻाल्हायो। कलमे पढ़ण में कड़ी तकलीफ़ आहे? ज़ोर सां चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह से रुगो एतिरो चए हालियो तो मिनू बिल्लाह अल्लाह ते ईमान आणियो, पर न चवे थो व रसूलिही अल्लाह ते ईमान कम जो तॾहिं आहे जॾहिं उन जे रसूल ते भी ईमान आणींदो। असां जेकॾहिं नबी पाक जी तारीफ़ अल्लाह जी तारीफ़ सां गॾु कंदा हूं असां ते चिड़ी पवंदा आहिनि। हणो भेणा रुकी तारीफ़ नबीअ जी, अल्लाह सां गॾियो था, अल्लाह सां गॾियो था। तव्हां चओ न त पोइ महिरबानी करे तव्हां मुवाहिद जेके आहियो न हैदराबाद वारा, कासिमाबाद वारा, रुगो वाणनि वांगुरु चवंदा को ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। अॻिते वधजो ई न, हिंदू भी ला इलाहा इल्लल्लाह चवंदा आहिनि, मुहम्मदुर रसूलुल्लाह मोमिन चवंदो आहे। छो तो कुरान में बीठो आ ले तुमिनु बिल्लाहि व रसूलिही, ईमान आणियो अल्लाह ते ऐं अल्लाह जे रसूल ते। खुदा काथे हबीब के जुदा कयो आहे? अतीउल्लाह व अतीउर रसूल। बी आयत टे हंद अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए थो मन युतिइर रसूल फक़द अता अल्लाह। जह रसूल जी ताबेदारी कई उन अल्लाह जी ताबेदारी कई। चौथी जगह ते अल्लाह ताला फरमायो इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। जेकॾहिं तव्हां के अल्लाह जे मोहब्बत जी ज़रूरत तो मुझे मोहम्मद करीम जा गुलाम बणजी वञो। खुदा जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब जो ज़िक्र हमेशा पंहिंजे ज़िक्र सां गॾु कयो। अल्लाह ताला फरमाईंदो आहे वरफ़अना लक ज़िक्रक, या रसूल अल्लाह अवां जे ज़िक्र के मां अल्लाह बुलंद कयो आहे। जिब्रील के नबी पाक फरमाइन था जिब्रील खुदा का पुछिया मुझो जिक्र कीअं कहिड़े नमूने सां अल्लाह बुलंद कयो आ। जिब्रील वापस मोटी आयो। अल्लाह ताला चयो त मुझे हबीब के बुधाए त ब तरीका हन तव्हां जे जिक्र के मां बिन तरीकन सां बुलंद कयो आ। पहिरो तरीको कहिड़ो आ? जअलतु ज़िक्रक ज़िक्री, तुझे जिक्र के मुस्तफा मुंह पाह जो जिक्र बनाए छो। यानी जेको तुझो जिक्र तो करे गोया मुझो जिक्र तो करे। बियो केड़ो तरीको आ? अल्लाह ताला फरमाए तो इज़ा ज़ुकिर तो ज़ुकिर तमई। या रसूल अल्लाह जाते मुझो जिक्र थी दो ताते तुझो भी जिक्र थी दो। कुरान तो चवे वरफ़अना लक ज़िक्रक, चओ सुभान अल्लाह। बहावलपुर जे इलाके में एकड़ो बुजुर्ग हो ख्वाजा गुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह। उन्हीं ख्वाजा गुलाम फरीद जो एकड़ो मुरीद हो मौलाना मोहम्मद यार, हुन जो नालो हो। वडो वलीउल्लाह शख्स हो, खतीब भी तमाम वडो हो। तकरीर कंदो हो तो माण्हू तड़पदा हा, तड़पदा। आलिम भी वडो हो, आशिक हो, साहिबे दिल हो। उन्हीं एकड़ो शायर चयो आ, दिल थी चवे तवां के भी बुधाया पर खबर ना है अलाए तवा के समझ में इंदो अलाए कोन आहे मिड़े सराइकी बोली में। समझो था ना छा तो चवे बुजुर्ग? चवे तो मोहम्मद मोहम्मद
पकाईंदे गुजर गई मोहम्मद मोहम्मद, पकाईंदे गुजर गई मोहम्मद मोहम्मद। माना कि तो मुझी सजी जिंदगी गुजरी वही आ, केड़े कम में केड़े वजीफे में, सजी जिंदगी मोहम्मद मोहम्मद चौदे 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 मुझी जिंदगी गुजरी वही। अगते मोहम्मद मोहम्मद, पकाईंदे गुजर गई मोहम्मद मोहम्मद, पकाईंदे गुजर गई अहद नाल अहमद, मिलाईंदे गुजर गई अहद नाल अहमद, मिलाईंदे गुजर गई मोहम्मद मोहम्मद। मां से जावल ने लाड़ दे तरफ तकीर कई, यो शेर पढ़म हिकड़ो अमरावती बीठो चे मुफ्ती साहब तू पाण के मुफ्ती तो सदाई, मुझे यार मां त मुफ्तन जो तो गुलाम आया, बड़े मानू चवन था के पुत चो शिरक करे छड्यो। मुझो केड़ो शिरक छो तो केवरी केड़ो शिरक आयो, इनके सदाई शिरक इंदो आ, शिरक 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 जिथे केड़ो शिरक आई मुला ची अहद नाल अहमद मिलाईंदे गुजर गई, तो अहद सा मुस्तफा के मिलायो, यो शिरक ना है तो छाए। बच्चों कलमो तो पढ़ो, ची ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल, बच्चों झल 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 छो बच्चो मोहम्मद रसूलुल्लाह न चो छो बच्चो तू पाण तो चवी त अल्लाह जे नाले सा नबी जो नालो गडण शिरक आ, पो ला इलाहा इल्लल्लाह सा तांजी माना त मोहम्मद रसूलुल्लाह भी गडाण शिरक आ, पर शिरक ना है ऐन तौहीदा मोहम्मद मोहम्मद, पकाईंदे गुजर गई मोहम्मद मोहम्मद, पकाईंदे गुजर गई मोहम्मद मोहम्मद। अरे मजो तनी अचे जरी कासमाबाद वारा सभई चो मोहम्मद मोहम्मद, पकाईंदे गुजर गई मोहम्मद मोहम्मद, पकाईंदे गुजर गई अहद नाल अहमद, मिलाईंदे गुजर गई अहद नाल अहमद, मिलाईंदे गुजर गई मोहम्मद मोहम्मद। बाबा ठरो था बरो था, सुभान अल्लाह, छो न ठरंदो सी पियो पवे, चो न कई सी पिया पर असा के सी अन को न ठारियो, असा जी दिल के रसूलुल्लाह जे जिक्र ठारे। अल्लाह ताला फरमायो ले तो मिनू बिल्लाहि व रसूलिही, अवा अल्लाह ते भी ईमान आण्यो ऐं हुन जे रसूल ते भी ईमान आण्यो। अगते खुदा फरमाए तो व तो अज़रू हो, अवा सभई मुसलमान जेके भी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आण्यो था, मां अल्लाह तवा के हुक्म तो कया व तो अज़रू हो, अवा सब जो सब मुझे मुस्तफा जा मददगार बनजी पइजो, मुस्तफा जा गुलाम बनजी वंजो, मुस्तफा जा खादिम बनजी वंजो। व तो अज़रू हो, नबी करीम जी तव्हां हिम्मत अफ़ज़ाई कयो, हबीब जा बाह बेली थी पओ, मुस्तफा जे हा में हा मिलायो। सभई जो सुभान अल्लाह। अल्लाह से अगते फरमाए तो व तो वक़िरू, अल्लाह ताला फरमाए तो मुझे नबी पाक जी ताज़ीम कजो, व तो वक़िरू हो, नबी जी तौक़ीर कयो, व तो सब्बिहू हो, रुकी तौक़ीर न
मुझे मुस्तफा जी व तुसब्बिहू हो बुकरतम व असीला। सुबह हुजे, मजद हुजे, शाम हुजे, आधी हुजे, 10 हुजन, 12 हुजन, 1 हुजे, 24 कलाक व तुसब्बिहू हो बुकरतम व असीला। 24 कलाक सुबह शाम मुझे मुस्तफा जो जिक्र कंदा रहो, तारीफ कंदा रहो, तस्बीह कंदा रहो, सिफत सना बयान कंदा रहो। अवां जी जुबान ते सदाई मुझे महबूब जो जिक्र हुजे हुजे। एक कुरान शरीफा मां का किस्सो कहानी कौन बयान कयो आ। सूरत अहज़ाब जी आयत सगोरिया खोले कुरान शरीफ सुभाणे तू मस्जिद में वनी निहार जा। अल्लाह सही जल्ल जलालहु अमन वालो हुक्म तो फरमाए त मुझे महबूब जी बाह बेली छो, मुझे महबूब जी ताज़ीम कयो, मुझे हबीब जो जिक्र कयो। सुबह हुजे तोड़े शाम हुजे, 24 कलाक। कन तफसीर ने ये भी लिखो आ त अल्लाह जो जिक्र कयो, पर मुजादा चूक तफसीर में ज़मीर ज़मीर सा करीबा, करीबी जी माना में यो ज़मीर नबी पाक ने भी वरे थो। अल्लाह ताला फरमाए तो वत सब्बिहू बुकरतम व असीला। अमा मुझे महबूब करीम जी सुबह ही सना तारीफ कंदा कयो। तने तो सुन्नी जे घर में चहलम हुजे, यारी हुजे, 12 हुजे, मीलाद हुजे, मुहर्रम हुजे, केड़ो भी महीनो हुजे, 24 कलाक सुन्नी जे घर में मुस्तफा जो जिक्र खैर हुंदो आ। का जो पीउ गुजारे वने टीजे दिहाड़े भी मुजादा दोस्त तोड़े ईसारे सवाबा पर महफिल मीलाद होंदी आ। 40 ते महफिल मीलाद होंदी आ, 12 महीने महफिल मीलाद होंदी आ, यारी होंदी आ, महफिल मीलाद होंदी आ, पुट जी शादी होंदी आ, महफिल मीलाद होंदी आ, न्याणीअ जी शादी होंदी आ, महफिल मीलाद होंदी आ। तवां ते इल्जाम रोज रोज मीलाद, रोज रोज मीलाद। चौस चाचा चिबड़ या कुरान जी आयत कढी छड। अल्लाह सी चयो व तुसब्बिहू बुकरतम वसीला। असां त महीने महीने जो वक्फो कंदा हूं। अल्लाह तो चयो मुझो चवण त वक्फो ही न कयो, 24 कलाक मुस्तफा जो शान बयान पिया कयो। रुगो इतराज नबी ते, कावड़ अमेरिका ते, कावड़ कहते अमेरिका ते, गुस्ताखाना फिल्म ठायो अमेरिका। नाराज न थियो त तवां के एकड़ो मिसाल दिया, तवां के गाल समझ में अचे। बुधाया जोर सां चो भला, जे चो तो भला खत्म खणी कया गाल के दे भला। जेकरे तवां चाहो था तो चो, मां चवां तो वो हथ मथे खणी चो सुभान अल्लाह। बुधाया एकड़ो मिसाल खुजा पो अॻिते था हलूं। एकड़े माण्हू जे घर मां चोरी थी वई कुकड़, मुर्गी। पोड़ो पीउ जेरो हो, पुटन अची चयो पीउ के अब्बा मुर्गी चोरी वई आ। पोड़े चयो बाबा मुंहिंजी अच्छी ॾाढ़ी आ, सॼी ज़िंदगी मूं तजुर्बे में गुज़ारी आ, इन्ही मुर्गी चोर खे तलाश कयो। मुर्गी चोर खे ॻाल्हायो भला, मुर्गी चोर खे। छोकरन जो हा बाबा बाहर आया, अबो आ चरियो 100 रुपए जी मुर्गी चोरी थी वई आ। हाणे चयो तो मुर्गी चोर खे तलाश को धूड़ वनी पाए ठयो। मुर्गी वई न भला खैर, केर मुसीबत में पए। महीनो गुजरियो, महीने खां पोइ उन्हनि जे घर मां वरी छेलो चोरी थी। छा चोरी थियो बाबा? बाबा छेलो चोराइजी वियो आहे। पोड़े चो भाई मुर्गी चोर को तलाश करो। अब्बा जान हमारा चोरी तो बकरा हो गया है और आप फरमा रहे हैं कि मुर्गी चोर को तलाश करो। बोला बेटे मेरी बात मानो, मैं तजर्बेकार हूं, तुम्हारा बकरा गया है लेकिन तलाश करो मुर्गी चोर कौन है। छोकरन के गाल समझ में आई। अबो अजीब गाल तो करे, भैया है सही बकरी बकरो छेलो। अबो तो चे तो मुर्गी चोर गोलो धूड़ वनी पाए। 2-3 महीना गुजरा, वरी हुनजी मेह चोराई। अब्बा जी भैंस चोरी हो गई। बेटे मेरा कहा मान लो, मुर्गी चोर को तलाश करो। किसको तलाश करो?
यार अब्बा भी अजीब आदमी है, हमारी भैंस चोरी हो गई और बोलता है कि मुर्गी चोर को तलाश कर। यार जाने दो। 2-3 महीना गुजरा, उन्हनि जे घर में माई खणी वियो। अब्बा जी हमारी फलानी बेटी चली गई, उसको कोई उठा के ले गया। बाप ने कहा मैंने तुम्हें पहले दिन ही कहा था कि मुर्गी चोर को तलाश करो। बेटे कहने लगे अब्बा जान ये हमारे समझ में बात नहीं आई, मुर्गी चोर को हर दफा आप क्यों कहते हो तलाश करो। बाप ने कहा बाबा असली तुम्हारा चोर ये मुर्गी चोर था, लेकिन तुम्हें टेस्ट करता था, टेस्ट तुम्हें वो आजमाता था कि देखूं इनमें कितनी गैरत है। पहले तुम्हारी मुर्गी चुराई, फिर तुम्हारा बकरा चुराया, फिर तुम्हारी भैंस चुराई, उसने देखा कि इनमें कुछ भी नहीं है, फिर तुम्हारी वो औरत ले गया। उसका असल मंसूबा तुम्हारी माई को ले जाना था। पहले तुम्हें वो आजमाया करता था, तुम्हारा तजुर्बा किया करता था, तव्हां के टेस्ट कंदो हो त केतरी हिन में गैरत आ। मुंहिंजा दोस्तो अजीजो असल चोर वो ही हो जाए, मुर्गी चोराई वो हुनजी बाह खणी हो। खुदा जे ज़ात जो कसम आ, अमेरिका बि तव्हांजी टेस्ट वरती आ त ॾिसो हिननि खे त मुसलमाननि में केतरी गैरत आ, पर तव्हां मुर्गी चोर कोन था ॻोल्हियो। हिंदू के, काफर के, ईसाई के, यहूदी के का जुर्रत नाहे जो असांजे नबी जी तौहीन न करे। जे असांजे नबी जी तौहीन वहाबी देवबंदी न कन हा त कईं खे ताक़त न थे हा। अव्वल नबी जे शान में गुस्ताखी करण वारा वहाबी देवबंदी हुया, उन खां बाद में ईसाइन खे भी जुर्रत थी आ। मुंहिंजो तव्हां खे चवणा त मुर्गी चोर खे तलाश कयो। नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालत, या रसूल अल्लाह, नारे तहकीक, हक चारिया, नारे पीर, याद सगीर, नारे विलायत, उलमाए अहले सुन्नत, उलमाए अहले सुन्नत। तव्हां खां मां पुछां थो छा रसूलुल्लाह जी इज्जत वॾे भाव जेतिरी आहे? ॻाल्हायो। सहाबा चवंदा हा फिदा काल कबी व उम्मी या रसूल अल्लाह। ओ अल्लाह जा नबी असांजो अब्बो अम्मा तो मुहम्मद ता कुर्बान हुजे। साहबी पंहिंजा वालिदैन नबी ता कुर्बान कंदा हा। देवबंदिन वहाबिल पंहिंजे किताब में लिखियो आ त हुजूर जी इज्जत वध खां वध वॾे भाव जेतिरी आ। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी, महबूब सुबहानी, कुतुब रब्बानी, शाबाद लामकानी फरमाइंदो आ नजर तो इला बिलादिल्लाह जमाल का खरदिलतल अला हुक्म इत्तिसाली। सारी दुनिया में अब्दुल कादिर जीलानी जे नजर जे आडो इए अजे त्रीय जे मथा राई जो दाणो पयो हुजे। देवबंदी वहाबी चवन नबी को तो दीवार के पीछे का भी पता नहीं, नबी तो दीवार के पीछे भी नहीं जानता। सारी दुनिया चवे थी तो नबी जिंदा हा। तव्हां छा था चओ? तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह। मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। सभई चो असांजो नबी खुली जो हथ मथे खणी असांजो नबी नबीउल्लाह हय्युन व युरज़क़ु। इब्न माजा शरीफ जी हदीस पाक आ। इब्न माजा में सिहासता जे किताब में लिखला अल्लाह जो नबी जिंदा, खाली जिंदा ना है बल्कि अल्लाह जे नबी के मजार शरीफ में रोजी भी मिलंदी आ, खाईंदो आ।
देवबंदन पांजे किताब लिखियो तो मैं भी मरकर मिट्टी में मिल जाऊंगा, मां भी मरी मिट्टी थी वेंदुस। अरे मिट्टी थे तू जो बापो डाडो, असा जो नबी तो जिंदा पर नबी जा गुलाम शहीद भी जिंदा हैं। जजे ला कुरान तो चवे ला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून। अवा के जेकरे इनी बारे में मालूमात हासिल करनी आ, ई मुजो नडड़ो किताब आ, अवा पढ़ी सको था। इन में जेतरा भी हवाला सब देवबंदी किताबन मां मुस्तनद हवाला हन। हिकड़ो हिकड़ो हवाले जो मां जिम्मेदार आया, हिकड़ो हवालो जेको गलत साबित करे त के 10,000 रुपया इनाम देदुस। गुस्ताखी कई अथन सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में, बेअदबी कई अथन नबी पाक जे शान में। जेकॾहिं देवबंदी वहाबी गुस्ताखी न कन हा त अमेरिका के जुर्रत ही कान थे हा। मां तव्हां के तॾहिं तो चवां त मुर्गी चोर तलाश कयो। गुस्ताखी जी इब्तिदा किथां थी आ, शुरूआत किथां थी आ? जन मुसलमान सदाए नबी जी तौहीन कई आ, उन्हनि खां बाइकाट कयो। अल्लाह ताला तव्हां असां जे हाल ते रहम फरमाए। मां तव्हां खां पुछां तो तव्हां सब पीर वारा आयो बेपीरा आयो? बेपीरो तो केर कोने ना, सभई पीर वारा हो ना। भला जेको तव्हां जे पीर खे ॻाल्हाए उनखे छा कंदो? बंदूक हणंदो? अञा बंदूक हणण वारा ॼावा ई कोन। ॻाल्हियूं कंदा हो, सुनी था ॻाल्हियूं कंदा हो। बंदूक हणंदासीं, लानत हणंदासीं, मारींदासीं, सिसी वठींदासीं, ॻाल्हियूं था कयो। मां बि तव्हांखे इहा दावत कोन थो ॾियां त बंदूक हणोन, राइफल हणोन, कुहाड़ी हणोन। मां इहा तव्हांखे कोन थो दावत ॾियां। कम अज़ कम भला एतिरो त तव्हांखे चवां थो त इन खां नफ़रत त कयो। वला तरकनू इलल लज़ीन ज़लमू फतमस्सकुमुन नार। इन्हनि ज़ालिमनि ॾे लाड़ो भी न कयो। जेकॾहिं तव्हां इन्हनि ज़ालिमनि ॾे मामूली लाड़ो कंदो त जहन्नम जी बाहि तव्हांखे जलाए छॾींदी। पिटाई साहब चवंदो आहे दूर तनीअ खां लॾे जंहिंजी नाहे मुहड़ मलीर ॾे पखातन पाप परे पराहा अॾे हाणे छा गतनीअ जी छॾे जेके धना रौंधार चरन। हाणे हे जेको अमेरिका वारो सिस्टम हो न, इन्ही में देवबंदन पे रैलियूं कढियूं, पर छा पिया चवनि? नारे तकबीर, अल्लाहु अकबर सेखारियूं पंहिंजनि खे। नारे रिसालत, ये सुन्नी बसा सा गड़ चल, पर सुन्नी बेचारा भोला भाला नारे रिसालत जो बुधी शामिल थिया। हाणे छा बिट्टो निजाम, बिट्टो कियां हुननि पंहिंजनि खे ठोड़ुनि खे समझाए छॾियो। तबलीगी जमायतनि वहाबनि हिकु खे समझाए छॾियो। जंहिंमहिल चइजे नारे रिसालत त तव्हां चइजो ज़िंदाबाद, नारे रिसालत ज़िंदाबाद। पर भोला भाला सुन्नी हो चवनि नारे रिसालत, सुन्नी चवे या रसूल अल्लाह। जोर सां चओ न न, इहो कम जो न आहे, अञा ॾाढे जो। रुगो मुसलमाननि खे धोखे ॾियण जे लाइ वीचारण। सही मुफ्ती साहब, साईं मौलाना अब्दुल वहाब साहब, तव्हां चवंदा हो त इहे या रसूल अल्लाह जो नारे रिसालत कोन। साईं असां पाण हुयासीं, असां पाण हुयासीं, नारा पे हयूं नारे रिसालत। पर गोड़ में ख़बर कान पई छो तो सुन्नी भी शरीफ थी यार घणा। वो सुन्ना जी घणाई वे घणे वारा चवनि या रसूल अल्लाह। हो ठोड़ू ठोड़ू चा चवनि जिंदाबाद। ओ जिंदाबाद ज़ाहिर कर दे। अड़े शर्म न तो अचे, फलाणो मौलवी जिंदाबाद, फलाणो लीडर जिंदाबाद, नारे रिसालत वो भी जिंदाबाद। तुझे अकीदे ईमान खे छा थियो आ? या रसूल अल्लाह चवण में तोखे केड़ो तप तो चढ़े पियो? खुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जो नारो उनखे नसीब कयो आ जेके खुदा ईमान नसीब फरमायो आ। या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है। झूमी झूमी चो या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है। जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है।
जिसने ये नारा लगाया। धोखे ॾियण जे लाइ, मुसलमाननि खे बेवकूफ़ बनाइण जे लाइ रैलियूं कढियूं अथनि। असां नबी पाक जा पासबान आहियूं, अज़मत जा पासबान आहियूं। मुसलमाननि खे ॿुधायूं था असांखे गैरत आहे, पर मां तो चवां बेगैरती शुरू इन्हनि खां थी आहे, जंहिंजे करे ईसाइनि खे जुर्रत थी, यहूदनि खे जुर्रत थी, काफ़िरनि खे जुर्रत थी। अल्हम्दुलिल्लाह सुन्नत जमायत हर दौर में पाण मल्हायो आहे। चओ सुभान अल्लाह। हिकड़ो हवालो तव्हां खे ॿुधायां, खुलफाए राशिदीन जे दौर जो, तव्हां जो ईमान ताज़ो थी पवे। ऐं अवां ॾिसो त सहाबा किराम जो छा अक़ीदो। ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अज़ीज़ो, हिकिड़ो मुल्क आहे तव्हां असांखे वेझो आहे, जंहिंजो नालो आहे बहरैन। ॿुधो हूंदो बहरैन, अबू ज़ाबी, मुत्तहिदा अरब इमारात। इहो मुल्क असल में ईसाइनि जो मुल्क हो। अॼु भी उते ईसाइनि जी कसरत आहे। मुसलमान भी आहिनि पर ईसाई भी आहिनि। वॾा वॾा उन्हनि जा मदरसा, वॾियूं वॾियूं हुननि जूं कलीसाऊं, वॾा वॾा हुननि जूं खानकाहूं, वॾा वॾा हुननि जा अस्कफ़ आलिम उते अॼु भी आहिनि, मुसलमान भी आहिनि। पर इहो ज़मानो हो जंहिं ज़माने में कुझु माण्हू बहरैन जा रसूलुल्लाह जे ख़िदमत में मदीने में अची इस्लाम खां मुशर्रफ थिया। चओ सुभान अल्लाह। मुसलमान थी करे बहरैन में आया। उन आहिस्ता आहिस्ता हिकु माण्हू, ॿ माण्हू, 4 माण्हू, 10 माण्हू तैयार करे कुछ जथो ठाहे वरी नबी पाक जे ज़माने में वञी हुजूर सां मुलाक़ात करे सहाबी भी थिया, मुसलमान भी थिया। महबूब जे दुनिया मां बुरके मटाइण खां पोइ सिद्दीक़ अकबर जे दौर में आया। सिद्दीक़ अकबर जे दौर में भी ताबई थिया, मुसलमान थिया। जॾहिं फारूक आज़म जो दौर आयो, उन टाइम ते बहरैन जे ईसाइनि दिल में सोचो ही रोज रोज असांजे मुल्क में वधंदा पिया वञनि, इन्हनि जो दिफ़ा कजे, इन्हनि खे बंदि कजे। मुसलमाननि जे मथां मज़ालिम शुरू कयूं, मारण शुरू कयूं, मुसलमाननि जी ज़िंदगी तबाह करे छॾियूं। फारूक आज़म उनखे ख़त लिखियो, मुड़ी वञो, अवां पंहिंजे मज़हब ते लकुम दीनुकुम वलिय दीन। असांजो दीन असां सां, तव्हांजो दीन तव्हां सां। असांजे मुसलमाननि खे तंग न कयो, पर जेकॾहिं तव्हां मुसलमाननि खे तंग कयो त फारूकी तलवार खां बची कोन सघंदो। हू बाज़ न आया ऐं मुसलमाननि खे तंग कंदा रहिया। आख़िरकार हज़रत अमीर उमर पंहिंजे ख़िलाफ़त जे दौर में लश्कर कशी फरमाई, हमलो फरमायो। मुसलमाननि जे दिफ़ा जे लाइ पाण उन बहरैन जे मथां हमलो कयूं। अल्लाह पाक जे हबीब जो फरमान आहे त जाते उमर हूंदो आहे उते हक़ हूंदो आहे। चओ सुभान अल्लाह। खुली चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ओहो उमर फारूक जंहिंजी मुहर्रम शरीफ जे पहरी तारीख़ शहादत। चओ सुभान अल्लाह। हुसैन आली मकाम जी 10 मुहर्रम ते शहादत, पर मुहर्रम जे पहरी तारीख़ ते मुझे सोहणे अमीर उमर जी शहादत। उन अमीर उमर जे लाइ नबी पाक फरमायो आ, इन्नल्लाह तआला यंतलिकु अला लिसान उमर। रसूलुल्लाह जी ज़ात जी हदीस पाण फरमाइण था त अल्लाह जी ज़ात बाबरकात उमर जी ज़ुबान ते ॻाल्हाईंदो आहे। माना उमर फारूक जी चवंदो आहे हो फरमाने इलाही हूंदो आहे। हज़रत उमर जेको इरादो कंदो आहे तीअं थींदो आहे। हज़रत अमीर उमर बहरैन ते हमलो कयो। ईसाई सट सही कोन सघिया। 2 कलाकनि जे लड़ाई खां पोइ बहरैन फतह थियो। सभई चओ सुभान अल्लाह। कुछ टाइम हज़रत अमीर उमर ते रहा।
उन खां बाद में पाण हिकिड़ो ते मुसलमाननि जो गवर्नर मुक़रर करे, इस्लामी स्टेट मुक़रर करे, इस्लामी निज़ाम जो ढांचो ठाहे। ही गवर्नर आ, ही उन जो कारिंदो आ, ही काज़ी आ, ही फलानो आ। उहा सॼी बहरैन मुसलमाननि जे हवाले करे ईसाई मातहत थिया, मुसलमान हुननि जा हाकिम थिया। उन्ही सहाबी खे गवर्नर मुक़रर करे अमीर उमर मदीने हलियो। कुछ अरसे खां बाद में मुसलमाननि जा नंढड़ा नंढड़ा ॿार, चओ सुभान अल्लाह, कंहिंजी 6 साल उम्र आ, कंहिंजी 7 साल आ, कंहिंजी 8 साल आ, कंहिंजी 10 साल आ, 20-30 मुसलमाननि जा ॿार हीअं रोड आ, रस्तो आ, उन्ही रस्ते ते रांदि पिया खेॾनि। रांदि पर सीरत जे किताबनि में लिखियलु आहे त रांदि जो नमूनो उहो हो जेको अॼुकल्ह क्रिकेट जो नमूनो। डंडा भी हथ में हुया, नंढो हिकिड़ो बाल हो, बाल खेनूड़ो, उन्ही के लठन सां हेॾे भॼाइनि हेॾे भॼाइनि। इन मां मालूम थियो त चंडरी रांदि पुराणी आ, जंहिं मुसलमाननि खे तबाह करे छॾियो आहे। असांजा रांदीगर ॿाहिरे मुल्क ते वेंदा आहिनि, पोइ सॼे मुल्क जो निज़ाम, ऑफिसूं बंदि, दफ़्तर बंदि, दुकान बंदि, कारोबार बंदि, लोड शेडिंग बंदि। जेका रोज असांजे मुल्क जो बेड़ो बोड़े छॾियो अथई। सुबह जो 6 कलाक हली वञे, 7 कलाक हली वञे, पर हाणे से मुल्क जी क्रिकेट थिए थी, या लोड शेडिंग न थींदी, 24 कलाक कंटिन्यू लाइट हले त जे शौकीन क्रिकेट ॾिसनि तंहिंजी माना त बिजली जी खोट कान्हे का, हथरादू खोट आ। सुभान अल्लाह त कोन था चओ? तव्हां वटि शायद लोड शेडिंग कान थींदी अलाए छा। असां त मरी विया हूं बाबा। 6 कलाक अचे थी, 2 कलाक वञे थी, 2 कलाक अचे थी, 6 कलाक वञे थी। पोइ इहा जेकॾहिं क्रिकेट जे लाइ बिजली आहे त ईद मिलादुन नबी जे जुलूस जे लाइ छो कोन्हे? मां त अक्सर ॾिठो आहे त जुमे जे ऐन टाइम ते बिजली हली वेंदी आहे। मुसलमाननि जो खुतबो हले, मुसलमाननि जी नमाज हले, जुमे जे ॾिहाड़े माशाअल्लाह हुकूमत वई हली, हुकूमत खे मुंहिंजा बिजली हली वई। मुंहिंजा भाउ अज़ीज़, जेकर क्रिकेट लाइ बिजली अची सघे थी त मुसलमान जे जुमे जे लाइ बि बिजली अची खपे, अचणु खपे। अल्लाह से असांजे हुक्मरान खे हिदायत फरमाए, चओ आमीन। ॿारनि रांदि पे खेॾी हेॾे ॾिहाड़ो, तवजो कयो, बसि मां आख़िरी ॻाल्हि करे दुआ थो घुरां। बार रांद पे खेदी, हेडो जो बाल हेडे, हेडो जो बाल हेडे। उनी रोड जे भर में बिल्कुल ये बिल्डिंग आ, मुत्तसिल ईसाइन जो मदरसो हो, ईसाइन जी खानकाह हुई, ईसाइन जी कलीसा हुई। उनी ईसाइन जे कलीसा में उन जो वडो आलिम पांजे ईसाइन के ईसाई मजहब जो दर्स ॾेई रहियो हो, तकरीर करे रहियो हो। 200 माण्हू वेठा हा, उहो हुन जो वॾो आलिम वेठो हो। इत्तिफ़ाक़ सां हो बाल उॾामी वञी हुन जे महफ़िल में किरियो। हुनखे कावड़ लॻी, वो बाल खणी हुन पाण जे वटि रखी छॾियो। 2-3 मिंट गुज़रिया, छोकरनि चयो यार बाल खणी अचो। छोकरा चल यार असां न वेंदासीं, हो ईसाइन जो वॾो मौलवी आ, पादरी आ, मतां दड़का ॾिए नाराज़ थिए, असां न वेंदासीं। हिकिड़े चयो, ॿिए चयो, टे चयो, आख़िर हिकिड़े छोकिरे जुर्रत कई त मैं जा रहा हूं। चओ सुभान अल्लाह। छोकरो नाबालिग हो, बेसमझ हो, पर हुन में मुसलमानी गैरत हुई, हलियो। ईसाई कहते अंकल गलती हो गई है, हमारा ये बाल तुम्हारे पास आ गया है, आइंदा हम इस रोड पे नहीं खेलेंगे, ये हमें वापस कर दो और इंशाअल्लाह वायदा करते हम यहाँ नहीं खेलेंगे, आपको परेशान नहीं करेंगे, आज की गलती माफ करो, ये बाल हमें वापस दे दो। हो खबीस जो हल हल कोने बाल बदतमीज बद अखलाक आदाब जी खबर ही काने। मुझी महफिल आई अमारांद खेदे तवा जाए बाल मोट करन था, हलो बार हो बेसमझ हो, हुनखे खबर काने, हो पंहिंजे अकीदे मुताबिक चवे थो ओ ईसाइन जा मौलवी मेहरबानी करे मुखे बाल मोटाए दे।
जे नथो मोटाए दे त मां तोखे वास्तो तो विझा आमना जे लाल रसूलुल्लाह जो, रसूलुल्लाह जे सदके मुखे बाल मोटाए दे। बार जे ख्याल में त हिनखे हया पवंदो, पर हू त सड़ियो पियो हो। उन महबूब करीम जे शान में घट वध ॻाल्हायो, हिकिड़ो गुस्ताखी जो लफ्ज़ ॻाल्हायई। छोकरे चयो त हां ही केर थींदो आ, पंहिंजे साथनि खे वञी ॿुधायई त बाल त नथो जे, मूं रसूलुल्लाह जो वसीलो विधो आ त रसूल करीम खे ॻाल्हि नथो जे। ॿारन चयो त केर थींदो आ जो रसूलुल्लाह खे ॻाल्हि वञे। उन्ही मुसलमाननि जा ॿार उहे डंडा खणी अंदर काहे पिया। देरी कान कयऊं, चारई तरफ़ हुन जे मथे में ज़ोरदार धक लगायूं। 5 मिंटन में हुन जो मेजालो भञी मथो भञी करे हुन खे मारे छॾियऊं। ऐं मुसलमाननि जा ॿार अल्लाह अकबर जो नारो हणी ॿाहिरि निकिरी आया। ईसाई मजबूर थी पिया। दौर हो अमीर उमर जो, कुछ ही न पे सघिया। ओ उनजो पादरी थडे ते मरी वियो। ईसाइन छा कयो जो उन जो लाश खणी धरणो हयो। ये धरणा बि पुराणा अथव। सुभान अल्लाह। छो नओं कोन्हे, मता चओ त फलाणे लीडर जो सहरो आ, फलाणे लीडर जी ईजाद आ। ये पुराणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके माण्हुनि पुराणे ज़माने खां वरतियूं आहिनि। रोड ते लाश रखी धरणो हणी वेठा। गवर्नर पाण आयो, उहो गवर्नर बि रसूलुल्लाह जो सहाबी हो। छा ॻाल्हि आहे? चए तव्हांजे ॿारनि असांजो पादरी मारे वेंदो आहे। छो? ॿारनि खां पुछई। ॿारनि चयो त ॻाल्हि ही आहे, असां हिनखे कसम ॾिनोसीं त रसूलुल्लाह जो कसम थी बाल मोटाए दे, पर हिन असांखे न मोटायो। पर ख़ुदा जे हबीब जे शान में गुस्ताखी जो लफ़्ज़ ॻाल्हायई, असांखे जोश अची वियो, असां हिनखे जलाली में मारे छॾियो। उन गवर्नर चयो ही फ़ैसिलो मुखां ज़ोर आ, इहो फ़ैसिलो अमीर उमर खे मदीने लिखी थो मोकिलियां। जेको अमीर उमर फैसलो कंदो सो तव्हांखे बि क़बूल आ, मूंखे बि क़बूल आ। ईसान जो त हाओ आदला भली जेको खपे सो फैसलो करे। जमल मदीने पाक में समूरो केस पेश थियो। हज़रत अमीर उमर पढ़ी करे मस्जिद नबवी में खुतबो ॾिनो। खुतबो ॾेई सॼो हवाल मदीने जे माण्हुनि खे ॿुधायो ऐं ज़ुबान सां ऐलान फरमायो त इन ईसाईअ जो खून लुढ़ी वियो। जेको रसूलुल्लाह जी गुस्ताखी करे उहो वाजिबुल क़त्ल आ, उनखे ज़िंदा रहण जो हक़ कोन्हे। ऐं लिखी मोकिले गवर्नर खे त ईसाइन खे चओ तव्हांजे हमरा जो खून रायगान वियो। पर गवर्नर मां अमीर उमर तोखे पारत थो कयां, इहे ॿार मदीने मोकिल त मां उमर उन्हनि जा पेर चुमिया, उन्हनि जो दीदार कयां, उन्हनि जी ज़ियारत कयां, जेके मुस्तफ़ा करीम जे नाले ते पंहिंजी जान कुर्बान करण ला तैयार आहिनि। उन्हीं गवर्नर उथी भी बहरैन में ऐलान कयो बाबा अमीरुल मोमिनीन जो ही फैसलो आ, जेको रसूलुल्लाह जो गुस्ताख आ, उन जो खून रायकान आ, उन जो खून खत्म थियो, उनखे मरण जो हक आ, वो जिंदा रहण जो हकदारी कोन्हे। पाण ॿारनि खे तैयार करे मदीने रवानो तो करे। खुदा जो कसम आ, तारीख़ शाहिद आ, 3 मैल मदीने खां ॿाहिर आ। अमीर उमर प्यादल हली अची उन्हनि ॿारनि जो इस्तक़बाल कयो आ। ॿारनि जा हथ चुमे पियो, पेशानी चुमे पियो। अमीर उमर जा लफ़्ज़ हा इंशा अल्लाहुल अज़ीज़, जेकॾहिं रसूलुल्लाह जे उम्मत जे ॿारनि में हेतिरी गैरत हूंदी त कंहिं बदबख्त खे इजाज़त नाहे जो रसूलुल्लाह जी तौहीन करे सघे। खुदा करे गैरत हुजे, चओ सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। गोया ही पियो चवे बतला दो गुस्ताखे नबी को गैरत मुस्लिम जिंदा है। सुभान अल्लाह। हथ मथे करी तो सुभान अल्लाह।
बदला दो, बदला दो गुस्ताखे नबी को, गैरत मुस्लिम जिंदा है, दीन पे मर मिटने का जज्बा, दीन पे मर मिटने का जज्बा, कल भी था और आज भी है, दीन पे मर मिटने का जज्बा, नामे नबी पे मर मिटने का, चो नामे नबी पे मर मिटने का, नामे नबी पे मर मिटने का जज्बा, कल भी था और आज भी है। अल्लाह ताला तवासा में रसूलुल्लाह जी इज्जत अजमत जी गैरत पैदा फरमाए। जेकॾहिं मुसलमान में गैरत पैदा थी पवे त इंशाअल्लाह ताला अमेरिका में जंहिं शख्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में यो गंदो फिल्म ठाहियो हो, टियों ॾहाड़ो मूं अख़बार में पढ़ियो, उन्ही खे हिकिड़े फ्रॉड में गिरफ्तार करे जेल में माणे छॾियो अथनि। इंशाअल्लाह ताला यो बुरे मौत मरदो मुस्तफ़ा जी उम्मत जूं दिलियूं ठरी पवंदियूं इंशाअल्लाह। अल्लाह सही शल असांजे तव्हांजे दिल में नबी पाक जे अज़मत ऐं इज्जत जे करे गैरत पैदा फरमाए, जो असां महबूब करीम जे गुस्ताखन खां कम अज कम जे विड़ी नथा सघूं त कम अज कम नफ़रत कयूं, उन खां पाण खे दूर रखूं, उन्हनि जे सोहबत ऐं मुहब्बत खां परे हुजूं। बस मुंहिंजी तव्हांखे आख़िरी अपील आहे, कहिड़ी? मुर्गी चोर तलाश करो। सभई चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। छा चयूं तव्हांखे बाबा? ज़ोर सां चओ, मुर्गी चोर, मुर्गी चोर तलाश करो। इहो किताब पढ़ंदो तव्हांखे मुर्गी चोर न बि पवंदो त मुर्गी चोर कहिड़ा आहिनि। अल्लाह ताला मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, अवांजी बि हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह सी तव्हां असांखे मदीने जो बार बार दीदार कराए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जेको बाकी प्रोग्राम हूंदो सो तव्हांखे साईं मौलाना अब्दुल